नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त खैरपुर जे ॻोठ गुल हसन मंगणेजो में नारेजा ऐं मंगणेजा बिरादरियुनि जे ॿिनि धुरनि में जहिड़ो 5 ॼणा मारिजी वञण जी तस्दीक कई वई आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। वाक़े खां पोइ धुरनि में छिकताण बरक़रार, वक़्फ़े सां फायरिंग वधीक रतछाण थियण जो ख़दशो आहे। मारिजी वियलनि में नज़ीर, कलीमुल्लाह, अहमद अली मंगणेजो, उमर नारेजो, मुमताज़ नारेजो शामिल आहे। पतो नारेजो ज़ख़्मी थी पियो। पाणी जी मोटर चोरी थियण जे मामूली ॻाल्हि तां धुरनि में जहिड़ो थियो हो, ॻरियल हथियारनि जो इस्तेमालु सूबे इलाइक़े में ॾुकाह पइजी वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त खैरपुर जे ॻोठ गुल हसन मंगणेजो में नारेजा ऐं मंगणेजा बिरादरियुनि जे ॿिनि धुरनि में जहिड़ो 5 ॼणा मारिजी वञण जी तस्दीक कई वई आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। वाक़े खां पोइ धुरनि में छिकताण बरक़रार, वक़्फ़े सां फायरिंग वधीक रतछाण थियण जो ख़दशो आहे। मारिजी वियलनि में नज़ीर, कलीमुल्लाह, अहमद अली मंगणेजो, उमर नारेजो, मुमताज़ नारेजो शामिल आहे। पतो नारेजो ज़ख़्मी थी पियो। पाणी जी मोटर चोरी थियण जे मामूली ॻाल्हि तां धुरनि में जहिड़ो थियो हो, ॻरियल हथियारनि जो इस्तेमालु सूबे इलाइक़े में ॾुकाह पइजी वियो आहे।